सलाम वालेकुम सर, तव्हांजो नालो? सजाद अली लाशारी। सजाद अली लाशारी, शिकारपुर जा आहियो? जी सर, शिकारपुर। शिकारपुर में किथे सर? खानचंदाबाद। अच्छा, ही तव्हांजो म्यूज़िक जे हवाले सां कमु आहे या कंपनी आहे, थोरो इहो असांखे आइडिया कोन हो त तव्हां असांजा माण्हू करनि नथा इलाही, पर ख़बर नथी पए त केरु करे थो केरु न। थोरो इंट्रो असांखे ॾियो त कॾहिं म्यूज़िक शुरू कई तव्हां? इहो कंपनी आहे या अॻु में पाण कंदा हुयो कमु? सर, ये 2007 में असां कंपनी लॉन्च कई हुईसीं, म्यूज़िक कंपनी समीर इंटरप्राइज जे नाले सां। 2007 खां असांजो तमामु बहितरीनु कमु हलियो। सिंध जा जेके बि सिंगर आहिनि, ओवरऑल जेके बि शमन मीराली, मुमताज़ मौलाई, निगत नाज़, फरज़ाना बार ऐं काफ़ी तुफ़िल संजराणी, इहे सभु असांजी कंपनी में लॉन्च थी चुका आहिनि ऐं उन्हनि जा तमामु ज़बरदस्त प्रोग्राम असां शिकारपुर में बि कया आहिनि। ॿ टे प्रोग्राम असां शिकारपुर में कया आहिनि। हैदराबाद, सक्कर, सिंध जे हर शहर में असांजा प्रोग्राम लॉन्च थिया आहिनि ऐं तमामु सुठी मोट मिले थी। सिंधी माण्हू प्यारु कनि था ऐं कमु तमामु बहितर थो हले। अच्छा, की न्यू सिंगर्स इन्हनि खां अलावा ॿिया बि तव्हां वटि हाणे आया जी आहिनि? जी जी, काफ़ी सिंगर आहिनि। कुझु नाला के? जेके बि हींअर सिंगर हलनि था, फरज़ाना बार तव्हांखे ॿुधायो आहे, म्यूज़िक खुशबू लगारी आहे, उहे हितां शिकारपुर जा आहिनि? न शिकारपुर जा न आहिनि। इहो खुशबू लगारी मीरपुर ख़ासि जी आहे ऐं फरज़ाना बार हैदराबाद जी आहे, नाज़ अली नाज़ आहे कराची जी। तमामु सुठा सिंगर आहिनि असां वटि। अच्छा, ही तव्हां जेके बि हिते सॉन्ग राइटर्स आहिनि, इनकी तव्हां रिकॉर्डिंग कंदो या इननि खे तव्हां मतिलबु? सर, हिकिड़ी पोइट्री हूंदी आहे, पोइ काफ़ी सिंध मां माण्हू जेके आहिनि असां सां राब्तो कंदा आहिनि, उहे पंहिंजी शइ लिखंदा आहिनि, सॉन्ग्स लिखंदा आहिनि, लिखी करे असांखे सेंड कंदा आहिनि। बसि असांखे जेको आहे त ही हर माण्हूअ जी पंहिंजी पसंदि आहे त भई मुमताज़ मौलाई खां असांखे माना रिकॉर्ड कराइणो आहे, उनजे आवाज़ में, मंज़ूर सखरानी साहिब जे आवाज़ में रिकॉर्ड कराइणो आहे, पोइ उन जेको बि हूंदो आहे। अच्छा, उनजा चार्जिस कीअं आहिनि? पैसा माना? पैसो उन्हनि में कुझु बि न आहे साईं। अच्छा, हा, पैसा कुझु बि न आहिनि, उहो कंपनी पे कंदी आहे। उन म्यूज़िक जो जेको हूंदो आहे, म्यूज़िक जेको सॉन्ग हूंदो, धुनियूं वग़ैरह उहे ठहंदियूं आहिनि, उन्हनि जो ख़र्चु उन्हनि खे करिणो पवंदो आहे म्यूज़िक जो। अच्छा, हींअर तव्हांजी कराची में किथे ऑफिस आहे? कहिड़े हंधि? कुरंगी में असांजी ऑफिस आहे। अच्छा, कुरंगी कराची। माना तव्हां हीउ जेको कमु हलायो था, पोइ इहो कीअं पैसा किथां आणींदा आहियो? कमु किथां हूंदो आहे? साईं, कमु त एल्बम लॉन्च थींदा आहिनि न, एल्बम लॉन्च थींदा आहिनि, यूट्यूब ते असांजा चैनल आहिनि, हुतां अर्निंग थींदी आहे। थैंक यू सर। थैंक यू।